सूरतुल अहक़ाफ़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हामीम। तंज़ीलुल किताबि मिनल्लाहिल अज़ीज़िल हकीम। ما خلقنا السماوات والأرض وما بينهما إلا بالحق وأجل مسمى والذين كفروا عما أنذروا معرضون। अल्लाह बाज़ारे महरबान जे नाले सां शुरू। हामीम। किताब जो लाहिण ग़ालिब हिकमत वारे अल्लाह वटां आहे। न पैदा कयोसूं आसमाननि ऐं ज़मीन खे ऐं जेकी उन्हनि जे विच में आहे मगर पूरी रिथ सां ऐं हिक मुक़रर मुदत ताईं रहण लाइ। ऐं काफ़िर जंहिंखां डेॼारिया विया तंहिंखां मुंहुं मोड़ींदड़ आहिनि। قل أرأيتم ما تدعون من دون الله أروني ماذا خلقوا من الأرض أم لهم شرك في السماوات ائتوني بكتاب من قبل هذا أو أثارة من علم إن كنتم صادقين ومن أضل ممن يدعو من دون الله من لا يستجيب له إلى يوم القيامة وهم عن دعائهم غافلون وإذا حشر الناس كانوا لهم أعداء وكانوا بعبادتهم كافرين। खेन चओ त ॾसो त सही त अल्लाह खां सवाइ जिन खे सॾींदा आहियो तिन का बणावत बणाई आहे छा? मूंखे ॾेखारियो त ज़मीन जी शयुनि मंझां कहिड़ी शइ पैदा कई अथनि या आसमाननि जे बणाइण में उन्हनि जी का भाइवारी साबित आहे छा? जेकॾहिं सचा आहियो त हिन खां अॻु आयल को बि किताब या का इल्मी सनद मूं वटि आणियो। ऐं उन खां वधीक गुमराह केरु आहे जेको अल्लाह धारां ॿी अहिड़ी शइ खे सॾे जो क़यामत ताईं संदसि सॾ खे न वर्नाए ऐं उहे संदन सॾण खां ई बेख़बर आहिनि। ऐं जॾहिं क़यामत में माण्हू गॾु कबा तॾहिं इहे संदन वेरी हूंदा ऐं संदन पूॼा जा मुनकर हूंदा। وَإِذَا تُتْلَى عَلَيْهِمْ آيَاتُنَا بَيِّنَاتٍ قَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلْحَقِّ لَمَّا جَاءَهُمْ هَذَا سِحْرٌ مُبِينٌ أَمْ يَقُولُونَ افْتَرَاهُ قُلْ إِنِ افْتَرَيْتُهُ فَلَا تَمْلِكُونَ لِي مِنَ اللَّهِ شَيْئًا هُوَ أَعْلَمُ بِمَا تُفِيضُونَ فِيهِ كَفَى بِهِ شَهِيدًا بَيْنِي وَبَيْنَكُمْ وَهُوَ الْغَفُورُ الرَّحِيمُ। ऐं जॾहिं असां जूं पधरियूं आयतूं खेनि पढ़ी ॿुधाइबियूं आहिनि तॾहिं उहे काफ़िर सची ॻाल्हि यानी क़ुरान
बनस्बत जंहिं महिल वटि आयो तंहिं महिल चवंदा आहिनि त हे पधरो जादू आहे, बल्कि चवंदा आहिनि त उनखे पैगंबर ठाहियो आहे। खेनि चओ त जेकॾहिं उनखे पाण ठाहियो अथमि त अवीं अल्लाह खां छॾाइण वास्ते मूं लाइ कुझु करे नथा सघो। जेकी क़ुरान बाबति गुफ़्तगू कंदा आहियो सो अल्लाह चङी तरह ॼाणंदड़ आहे। मुंहिंजे ऐं अव्हां जे विच में हक़ खे ज़ाहिर कंदड़ बस आहे ऐं उहो बख़्शणहार महरबान आहे। قُلْ مَا كُنْتُ بِدْعًا مِنَ الرُّسُلِ وَمَا أَدْرِي مَا يُفْعَلُ بِي وَلَا بِكُمْ إِنْ أَتَّبِعُ إِلَّا مَا يُوحَى إِلَيَّ وَمَا أَنَا إِلَّا نَذِيرٌ مُبِينٌ قُلْ أَرَأَيْتُمْ إِنْ كَانَ مِنْ عِنْدِ اللَّهِ وَكَفَرْتُمْ بِهِ وَشَهِدَ شَاهِدٌ مِنْ بَنِي إِسْرَائِيلَ عَلَى مِثْلِهِ فَآمَنَ وَاسْتَكْبَرْتُمْ إِنَّ اللَّهَ لَا يَهْدِي الْقَوْمَ الظَّالِمِينَ चओ त आऊं पैगंबरनि मां को नओं आयल न आहियां ऐं नथो ॼाणा त मूं सां ऐं अव्हां सां दुनिया में छा कयो वेंदो। जेकी मूं ॾांहुं वही कयो वेंदो आहे तंहिंखां सवाइ ॿिए कंहिं ॻाल्हि जी ताबेदारी न कंदो आहियां ऐं आऊं रुॻो पधरो ॾेॼारींदड़ आहियां। खेनि चओ त ॾिसो त सही त जेकॾहिं इहो क़ुरान अल्लाह वटां आयल आहे ऐं अव्हीं उनखे न मञो ऐं बनी इसराइलनि मां हिकु शाहिद अहिड़े किताब ते शाहिदी ॾिनी हुजे पोइ उन ईमान आंदो ऐं अव्हां मञण खां वॾाई कई त ज़रूर ज़ालिम थींदो। बेशक अल्लाह ज़ालिमनि जी क़ौम खे सिधो रस्तो न ॾेखारींदो आहे। وَقَالَ الَّذِينَ كَفَرُوا لِلَّذِينَ آمَنُوا لَوْ كَانَ خَيْرًا مَا سَبَقُونَا إِلَيْهِ وَإِذْ لَمْ يَهْتَدُوا بِهِ فَسَيَقُولُونَ هَذَا إِفْكٌ قَدِيمٌ وَمِنْ قَبْلِهِ كِتَابُ مُوسَى إِمَامًا وَرَحْمَةً وَهَذَا كِتَابٌ مُصَدِّقٌ لِسَانًا عَرَبِيًّا لِيُنْذِرَ الَّذِينَ ظَلَمُوا وَبُشْرَى لِلْمُحْسِنِينَ إِنَّ الَّذِينَ قَالُوا رَبُّنَا اللَّهُ ثُمَّ اسْتَقَامُوا فَلَا خَوْفٌ عَلَيْهِمْ وَلَا هُمْ يَحْزَنُونَ أُولَئِكَ أَصْحَابُ الْجَنَّةِ خَالِدِينَ فِيهَا جَزَاءً بِمَا كَانُوا يَعْمَلُونَ ऐं काफ़िरनि मोमिननि बनिस्बत चयो त जेकॾहिं इहो दीन चङो हुजे हा त उहे उन ॾांहुं असां खां अॻुराई न कनि हा ऐं जॾहिं काफ़िरनि उन सां वार न लधी तॾहिं चवंदा त हीउ क़ुरान हिकु पुराणो कूड़ आहे। ऐं हिन क़ुरान खां अॻु मूसा जो किताब अॻुवाण ऐं बाझ हो ऐं हीउ किताब इन जो सचो कंदड़ अरबी ॿोलीअ में आहे हिन लाइ त ज़ालिमनि खे ॾेॼारे ऐं भलारनि खे ख़ुशख़बरी ॾे। बेशक जिन चयो त असांजो पालणहार अल्लाह आहे पोइ इन चवण ते मुहकम रहिया तिन खे न को भउ आहे ऐं न की उहे ग़मगीन हूंदा। इहे बेहिश्ती आहिनि
मंझि सदाई रहण वारा आहिनि, जेकी अमल कंदा हुआ तंहिंजो बदिलो आहे। ووصينا الإنسان بوالديه إحسانا حملته أمه كرها ووضعته كرها وحمله وفصاله 30 شهرا حتى إذا بلغ أشده وبلغ 40 سنة قال رب أوزعني أن أشكر نعمتك التي أنعمت علي وعلى والدي وأن أعمل صالحا ترضاه وأصلح لي في ذريتي إني تبت إليك وإني من المسلمين. أولئك الذين نتقبل عنهم أحسن ما عملوا ونتجاوز عن سيئاتهم في أصحاب الجنة وعد الصدق الذي كانوا يوعدون. والذي قال لوالديه أف لكما أتعدانني أن أخرج وقد خلت القرون من قبلي وهما يستغيثان الله ويلك آمن إن وعد الله حق فيقول ما هذا إلا أساطير الأولين. أولئك الذين حق عليهم القول في قد خلت من قبلهم من الجن والإنس إنهم كانوا خاسرين. ولكل درجات مما عملوا وليوفيهم أعمالهم وهم لا يظلمون. ويوم يعرض الذين كفروا على النار أذهبتم طيباتكم في حياتكم الدنيا واستمتعتم بها فاليوم تجزون عذاب الهون بما كنتم تستكبرون في الأرض بغير الحق وبما كنتم تفسقون. ऐं माण्हूअ खे पंहिंजे माउ पीउ सां चङाई करण जो हुकुम कयोसूं जो ओखाईअ सां संदसि माउ खेसि पेट में खंयो आहे ऐं ओखाईअ सां खेसि ॼणियो आहे ऐं उन जो पेट में खणणु ऐं उन जो खीर खां छॾाइण 30 महीना आहे तांजो जॾहिं पंहिंजी जवानीअ खे पहुतो ऐं 40 वरहनि खे पहुतो तॾहिं चवंदो आहे त ऐ मुंहिंजा पालनहार मूंखे तौफ़ीक़ ॾे त तुंहिंजे उन्हीअ नेमत जो शुक्र करियां जेका मूं ते ऐं मुंहिंजे माउ पीउ ते इनाम कई अथई ऐं त अहिड़ा चङा कम करियां जिन खां राज़ी रहीं ऐं मुंहिंजे औलाद मूं लाइ सुधार। बेशक आऊं तो ॾांहुं मोटियुसि ऐं बेशक आऊं मुसलमाननि मंझां आहियां। इहे उहे आहिनि जिन जा तमामु चङा कम
जेकी कयाऊं से क़बूल कंदा आहियूं ऐं संदन मदायुनि खां टरंदा आहियूं, इहे बेहिश्तिन में हूंदा। जेको साण सचो वादो कबो हो तंहिंजे करे, ऐं जंहिं पंहिंजे माउ पीउ खे चयो तव्हां खां बेज़ार आहियां, मूंखे अंजाम ॾियो था छा त क़बरनि मां कढियो वेंदुसि, ऐं बेशक मूं खां अॻु माण्हुनि जा केतिरा ई जुग गुज़री विया आहिनि, ऐं उहे ॿई अल्लाह खे ॿाॾाईंदा आहिनि ऐं चवंदा अथसि त पंहिंजी कम बख़्ती छॾे ईमान आण। बेशक अल्लाह जो अंजाम सचो आहे। पोइ चवंदो आहे त इहे रुगो अॻूणनि जूं आखाणियूं आहिनि। इहे उहे आहिनि जिन ते अहिड़ी सज़ा लाज़िम थी जहिड़ी उन्हनि टोलियुनि में थी जे जिन्ननि ऐं माण्हुनि मां खाउन अॻु गुज़री विया। बेशक उहे छिए वारा हुआ। ऐं सभु कंहिं लाइ दर्जा इन्हीअ आहर आहिनि जेकी कम कयाऊं, ऐं हीउ हिन लाइ त ख़ुदा संदन अमलनि जो खेनि पूरो बदिलो ॾे ऐं मथुनि ज़ुल्म न कबो। ऐं उन्हीअ ॾींहुं जो काफ़र बाहि जे आॾो कबा, चइबनि त पंहिंजूं नेमतूं पंहिंजी दुनियाई हयाती में वठी चुको ऐं उन सां आसूदा रहियो, तंहिं करे अॼु अव्हां खे ख्वारीअ जे अज़ाब जो बदिलो इन्हीअ करे ॾिबो जो ज़मीन में नाहक वॾाई कंदा हुओ ऐं इन्हीअ करे जो बदकारी कंदा हुओ। واذكر أخا عاد إذ أنذر قومه بالأحقاف وقد خلت النذر من بين يديه ومن خلفه ألا تعبدوا إلا الله إني أخاف عليكم عذاب يوم عظيم قالوا أجئتنا لتأفكنا عن آلهتنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين قال إنما العلم عند الله وأبلغكم ما أرسلت به ولكني أراكم قوما تجهلون فلما رأوه عارضا مستقبل أوديتهم قالوا هذا عارض ممطرنا بل هو ما استعجلتم به ريح فيها عذاب أليم تدمر كل شيء بأمر ربها فأصبحوا لا يرى إلا مساكنهم كذلك نجزي القوم المجرمين وَلَقَدْ مَكَّنَّاهُمْ فِي مَاءٍ مَكَّنَّاكُمْ فِيهِ وَجَعَلْنَا لَهُمْ سَمْعًا وَأَبْصَارًا وَأَفْئِدَةً فَمَا أَغْنَى عَنْهُمْ سَمْعُهُمْ وَلَا أَبْصَارُهُمْ وَلَا أفئدتهم من شيء إذ كانوا يجحدون بآيات الله وحاق بهم ما كانوا به يستهزئون ऐं आद जे भाउ हूद खे यादि कर जॾहिं पंहिंजी क़ौम खे वादी अहकाफ में डेॼारियाई
ऐं बेशक संस अॻियां ऐं संस पोइ तां केतिरा ई डेॼारींदड़ गुज़रिया हुआ त अल्लाह खां सवाइ कंहिंजी इबादत न करियो। बेशक आऊं अव्हां ते वॾे ॾींहं जे अज़ाब खां डिॼां थो। चयाऊं त असां वटि हिन लाइ आयो आहीं छा त असांखे पंहिंजनि माबूदनि खां फेराई। पोइ जेकॾहिं सचनि मां आहीं त जेको वादो असांखे ॾिए थो सो असां वटि आण। चयाईं त इहो इल्मु रुगो अल्लाह खे आहे ऐं जंहिं पैगाम सां मोकिलियो वियो आहियां सो अव्हां खे पहुचायां थो, पर अव्हां खे हिकु जाहिल क़ौम ॾिसां थो। पोइ जंहिं महिल उन खे ककर जहिड़ो ॾिठाऊं त संदुनि मैदाननि ॾांहुं साम्हूं ईंदड़ हो, तंहिं महिल चयाऊं त हीउ ककर आहे जो असां ते वसंदो। हूद चयो त न बल्कि इहो उहो आहे जंहिंखे जल्दी घुरियव। इहा हिकु आंधी आहे जंहिं में ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे, जो पंहिंजे पालणहार जे हुकुम सां सभु कंहिं शइ खे नास कंदी। पोइ अहिड़ा नास थिया जो संदन घरनि खां सवाइ कुझु न थे ॾिठो वियो। अहिड़ी तरह ॾोहारी क़ौम खे सज़ा ॾींदा आहियूं। ऐं बेशक उन्हनि खे अहिड़ी जाइ ॾिनी हुईसूं जो अव्हां खे बि जाइ न ॾिनीसूं, ऐं उन्हनि खे कन ऐं अखियूं ऐं दिलियूं ॾिनियूं हुयूंसूं। पोइ जॾहिं अल्लाह जी आयतुनि जो इनकार कयाऊं तॾहिं न की संदुनि कननि ऐं न की संदुनि अखियुनि ऐं न की संदुनि दिलुनि कुझु बि अज़ाब खां टारियो, ऐं जंहिं अज़ाब बाबति छठोलियूं कंदा हुआ सो मथुनि कड़कियो। وَلَقَدْ أَهْلَكْنَا مَا حَوْلَكُمْ مِنَ الْقُرَى وَصَرَّفْنَا الْآيَاتِ لَعَلَّهُمْ يَرْجِعُونَ فَلَوْلَا نَصَرَهُمُ الَّذِينَ اتَّخَذُوا مِن دُونِ اللَّهِ قُرْبَانًا آلِهَةً بَلْ ضَلُّوا عَنْهُمْ وَذَلِكَ إِفْكُهُمْ وَمَا كَانُوا يَفْتَرُونَ ऐं बेशक जेकी ॻोठ अव्हां जे आस पास आहिनि से सभु नाश कयासूं ऐं तरह तरह निशानियूं पधरियूं कयूंसूं त मन उहे मोटनि। पोइ अल्लाह खां सवाइ जिन खे वेझाईअ लाइ माबूद करे वरिता हुआऊं तिन खे मदद छो न ॾिनी हुई, बल्कि खाउन गुम थी विया। ऐं इहो संदुन कूड़ आहे ऐं जेको ठाहो ठाहींदा हुआ। وَإِذْ صَرَفْنَا إِلَيْكَ نَفَرًا مِنَ الْجِنِّ يَسْتَمِعُونَ الْقُرْآنَ فَلَمَّا حَضَرُوهُ قَالُوا أَنصِتُوا فَلَمَّا قُضِيَ وَلَّوْا إِلَى قَوْمِهِمْ مُنذِرِينَ قَالُوا يَا قَوْمَنَا إِنَّا سَمِعْنَا كِتَابًا أُنزِلَ مِن بَعْدِ مُوسَى مُصَدِّقًا لِمَا بَيْنَ يَدَيْهِ يَهْدِي إِلَى الْحَقِّ وَإِلَى طَرِيقٍ مُسْتَقِيمٍ يَا قَوْمَنَا أَجِيبُوا دَاعِيَ اللَّهِ وَآمِنُوا بِهِ يَغْفِرْ لَكُم مِّن ذُنُوبِكُمْ وَيُجِرْكُم مِّنْ عَذَابٍ أَلِيمٍ وَمَن لَّا يُجِبْ دَاعِيَ اللَّهِ فَلَيْسَ بِمُعْجِزٍ فِي الْأَرْضِ وَلَيْسَ لَهُ مِن دُونِهِ أَوْلِيَاءُ أُولَئِكَ فِي ضَلَالٍ مُبِينٍ
ऐं यादि कर जॾहिं जिन्ननि मां हिक टोलीअ खे तो ॾांहुं लाड़ियोसूं जो क़ुर ॿुधाऊं थे। पोइ जंहिं महिल पैगम्बर वटि पहुता चयाऊं त माठ करियो। पोइ जंहिं महिल पूरो कयो वियो त पंहिंजी क़ौम ॾांहुं डेॼारींदड़ थी मोटिया। चयाऊं त ए असांजी क़ौम, बेशक असां अहिड़ो किताब ॿुधो जो मूसा खां पोइ लाथो वियो आहे, जो जेकी उन खां अॻु नाज़िल थियल हो तंहिंखे सचो कंदड़ आहे, सचे दीन ॾांहुं ऐं सिधी वाट ॾांहुं रस्तो ॾेखारे थो। ए असांजी क़ौम, अल्लाह जे तरफ़ सॾींदड़ खे सॾु ॾियो ऐं उन ते ईमान आणियो त अल्लाह अव्हां जा के ॾोह अव्हां खे बख़्शे ऐं ॾुखोईंदड़ अज़ाब खां अव्हां खे छॾाए। ऐं जेको अल्लाह ॾांहुं सॾींदड़ खे सॾु न ॾींदो सो मुल्क में भॼी थकाइण वारो नाहे। ऐं अल्लाह खां सवाइ उन जा के सॼण नाहिनि, इहे पधरी गुमराहीअ में आहिनि। أَوَلَمْ يَرَوْا أَنَّ اللَّهَ الَّذِي خَلَقَ السَّمَاوَاتِ وَالْأَرْضَ وَلَمْ يَعْيَ بِخَلْقِهِنَّ بِقَادِرٍ عَلَى أَن يُحْيِيَ الْمَوْتَى بَلَى إِنَّهُ عَلَى كُلِّ شَيْءٍ قَدِيرٌ وَيَوْمَ يُعْرَضُ الَّذِينَ كَفَرُوا عَلَى النَّارِ أَلَيْسَ هَذَا بِالْحَقِّ قَالُوا بَلَى وَرَبِّنَا قَالَ فَذُوقُوا الْعَذَابَ بِمَا كُنتُمْ تَكْفُرُونَ न ॾिठो अथनि छा त अल्लाह जंहिं आसमाननि ऐं ज़मीन खे बणायो आहे ऐं उन्हनि जे बणाइण में न थको, सो हिन ॻाल्हि ते वस वारो आहे त मुअनि खे जियारे। हाओ बेशक उहो सभु कंहिं शइ ते वस वारो आहे। ऐं जंहिं ॾींहुं काफ़िर बाहि जे साम्हूं आणिबा तंहिं ॾींहुं चइबनि त हीउ वादो सच न आहे छा? चवंदा हाओ असांजे पालणहार जो कसम आहे। अल्लाह चवंदो त इन्हीअ करे अज़ाब चखो जो इनकार कंदा हो। فاصبر كما صبر أولو العزم من الرسل ولا تستعجل لهم كأنهم يوم يرون ما يوعدون لم يلبثوا إلا ساعة من نهار بلاغ فهل يهلك إلا القوم الفاسقون पोइ ऐ पैगंबर जीअं वॾी हिमत वारनि पैगंबरनि सब्र कयो हो तीअं सब्र कर ऐं उन्हनि लाइ अज़ाब जल्द न घुर। जंहिं क़यामत जो खेन अंजाम ॾिजे थो सो जंहिं ॾींहुं ॾिसंदा तंहिं ॾींहुं ईअं भाईंदा त दुनिया में ॼणक उहे ॾींहं जी हिकु घड़ीअ खां सवाइ रहिया ई न हुआ। इहो पैगाम पहुचाइणो आहे, पोइ बदकारनि जी क़ौम खां सवाइ को हलाक न कबो।